वेलकम नाज़रीन, बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां सुप्रीम कोर्ट में पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रूलिंग ख़िलाफ़ ॿुधणी जारी है। अहम ख़बर नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट में पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रूलिंग ख़िलाफ़ ॿुधणी जारी है। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल की सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी करे रही है। इहो ॿुधायो पियो वञे त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के कहिड़े फ़ैसिले ते भाड़ियो आहे। इहो चवणु आहे जस्टिस एजाज़ुल हसन जो। डिप्टी स्पीकर आइन के 63A जी शिक पैरा 3 ते भाड़ियो आहे। इहो चवणु आहे हमज़ा शहबाज के वकील जो। अहम ख़बर है नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट में पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रूलिंग ख़िलाफ़ ॿुधणी जारी है। हिदायत ॾियण जो फ़ैसिलो पार्टी की मीटिंग में थींदो आहे या ख़त में, इहो चवणु आहे जस्टिस एजाज़ुल हसन जो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सुभान खोसो खां। सुभान वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी के हवाले से आगाह कजो। जी बिल्कुल, पंजाब के डिप्टी स्पीकर की रूलिंग है उन सुप्रीम कोर्ट में 3 रुकनी बेंच जस्टिस उमर अता बंदयाल की सरबराही में ॿुधणी है वह जारी है। सब खां पहिरियां मुस्लिम लीग नून जो वकील है उन अची करे दलाइल ॾिना उन सां गॾोगॾु बार एसोसिएशन जो अॻूणो सदर है लतीफ़ आफरीदी, उहो आयो उन चीफ जस्टिस सां मुखातिब थींदे चयो त मुल्क तमामु वॾे क्राइसिस में है, आइनी बहरान पैदा थियण जो ख़दशो है। तंहिंजे करे फुल कोर्ट जोड़ी वञे, जैसे जवाब में चीफ जस्टिस इहो चयो त अवां मशवरो ॾिनो आहे उनजा असीं बेहद मशकूर आहियूं। उन सां गॾोगॾु इहो भी चीफ जस्टिस पारां रिमार्क्स ॾिना विया आहिनि त हिकतरफ़ो फ़ैसिलो कंहिं भी सूरत में न कंदासीं। तमाम धुरियूं आहिनि उन्हनि खे ॿुधण खां पोइ फ़ैसिलो ॾिनो वेंदो। उन सां गॾोगॾु मुस्लिम लीग नून जो अॻवान आहे तारड़, उन अची करे चीफ जस्टिस सां मुखातिब थियण जी कोशिशि कई त चीफ जस्टिस पारां उनखे चयो वियो तव्हां पंहिंजी सीट ते वेही रहो। जंहिंजे जवाब में उन्होंने चयो त अहम मालूमात मिली है उहा अवां सां शेयर करणु चाहियां थो। जंहिंजे जवाब में चीफ जस्टिस चयो त जेकी तव्हां वटि मालूमात आहे तव्हां पंहिंजो वकील आहे उन सां शेयर करे सघो था। जेके धुरियूं आहिनि उन जा दलील आहिनि उहे जारी आहिनि ऐं केस ॿुधणी आहे उहा अञा ताईं जारी आहे। जी वॾी महिरबानी सुभान आगाही ॾियण जे लाइ।